कोपी अजरक वारा दियन ये सिंध वारा दियन सिंध कोपी अजरक वारा दियन। सब खां पहिरीं श्री थदाराम पंजवाणी प्यारल। पुछो साईं कहड़े ॾींहुं ईंदा, पुछो साईं कहिड़े ॾींहुं ईंदा, कहिड़े ॾींहुं ईंदा साईं कहिड़े ॾींहुं ईंदा, कहिड़े ॾींहुं ईंदा साईं कहिड़े ॾींहुं ईंदा। चेट जो चंड चेट जो चंड ॿुधाए वियो मुंहिंजो अमर उॾेरो, चेट जो चंड ॿुधाए वियो मुंहिंजो अमर उॾेरो। सिंधु नदीअ मां ज़ाहिर थियो मुंहिंजो अमर उॾेरो, सिंधु नदीअ मां ज़ाहिर थियो मुंहिंजो अमर उॾेरो। झूलेलाल 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 झूलेलाल। आतिगड़ धूम तननम ताता तुना तुना फिरगड़ धूम तननम ताता तुना तुना। झूलेलाल कुटुंबकम जो मुहूर्त संतन जे मुबारक हथन सां थियो। हिन सुहिणे किताब खे सिंध हिंद जे धार्मिक आस्थाननि, तवारीख़ी जगहनि, संतन, दरवेशनि, लेखकनि, शाइरनि, सिंधी स्वतंत्रता सेनानियुनि ऐं ऊच कोटि ते पहुतल क़ाबिल सिंधियुनि, मुदबरनि, युग पुरुषनि जे रंगीन फोटनि सां सजायल आहे। नफ़रत निंदा नाहे जिते, बस प्यारे प्यारा, इहो सिंधु संसार आ, साईं झूलण जो परिवार आ। सिंधु संसार किताब अवाम जे हथनि में पहुचण सां ई सभिनी जूं दिलियूं बाग बहार थी वयूं। कुंड कुर्छ मां आयल संतन अहिड़े सुंदर इंतज़ाम सां भरियल कार्यक्रम ऐं ॾिनल आज्ञा ऐं प्रेम लाइ घणियूं घणियूं वाधायूं ॾिनियूं। थदाराम पंजवाणीअ खे ख़ासि वाधायूं ऐं आशीर्वाद ॾींदे ॼाणायो त शाबाश आहे थदाराम पंजवाणी प्यारल खे, जेको वॾी आवर्जा हूंदे बि नौजवाननि जा उमंग, उत्साह ऐं सरजोशी सां सिंधी ॿोलीअ ऐं सिंधियत खे बचाइण लाइ बिना कंहिं थक जे लगातार डोड़ी रहियो आहे ऐं नौजवाननि खे ऐं नई पीढ़ीअ खे सिंधी ॿोलीअ लाइ सुजाग करे रहियो आहे ऐं चवंदो आहे, हिकु आस अथम दिल में सिंधी जवान जाॻाया, तिन जे माउनि जी ॿोली तिन खे यादि कराया। हिन प्रोग्राम खे कामयाब करण लाइ संदसि मुख्य साथी हुआ सर्वश्री आत्माराम पंजवाणी, महेश पंजवाणी, ॼेठो लालवाणी, लीलाराम झांगियाणी ऐं ॿिया साथी। कार्यक्रम खे सुठे नमूने में दर्शकनि ताईं पहुचाइण लाइ वीडियोग्राफी ऐं फोटोग्राफीअ जो कमु कयो आहे श्री सोनू टेकचंदाणी। अचो त हिन समूरे प्रोग्राम खे ॾिसूं ऐं मज़ो माणूं। सिंधु नदीअ मां ज़ाहिर थियो मुंहिंजो अमर उॾेरो, सिंधु नदीअ मां ज़ाहिर थियो मुंहिंजो अमर उॾेरो। अमर उॾेरो मुंहिंजो लालण उॾेरो, अमर उॾेरो मुंहिंजो लालण उॾेरो। अमर उॾेरो मुंहिंजो झूलण उॾेरो, अमर उॾेरो मुंहिंजो झूलण उॾेरो। सिंधु नदीअ मां ज़ाहिर थियो मुंहिंजो अमर उॾेरो, सिंधु नदीअ मां ज़ाहिर थियो मुंहिंजो अमर उॾेरो।
सभु मुंहिंजा वेठल भाउर भेनर, मां कहिड़ी दिलि सां तव्हांजी शुक्रगुज़ारी कयां। मूंखे त सम्झ में नथो अचे। मुंहिंजो हिकु सुपिनो हुयो, मां सोचींदो हुउसि असां सिंध त विञाया हुआसीं, असां पंहिंजो वतन त विञाया हुआसीं, असां वटि बाक़ी हाणे बचो छा आहे? बचो आहे त सिर्फ़ु असांजी दौलत आहे, पूंजी आहे, उहा आहे असांजी सिंधी ॿोली। जेकॾहिं उहा बि हली वई त बाक़ी असां वटि छा बचंदो? तंहिंजे करे मां ॾाढो अंदर में रोअंदो हुउसि त कीअं कजे, कीअं जाॻाइजे, कीअं असां पंहिंजे जवाननि खे जॻायूं जेके सिंधी ॿोली खे पंहिंजो ज़िंदह रखनि। मां हरगिज़ साईं चवंदो रहंदो हुउसि, हिकु आस अथमि दिलि में सिंधी जवान जॻायां, तिन जे माउनि जी लोली मां तिन खे यादि करायां, तिन जे माउनि जी लोली मां तिन खे यादि करायां। कहिड़ी लोली? ॾिनी हुई माउ जा नंढपण में, ॾिनी हुई माउ जा नंढपण में, पिंगो लोॾींदे लोली, उहा हुई ॿी नका ॿोली, उहा हुई सिंधी ॿोली। चयाई लाल मुंहिंजा, चयाई लाल मुंहिंजा, वॾो थी वीर तूं थींदे, चयाई लाल मुंहिंजा, वॾो थी वीर तूं थींदे, राणा प्रताप जीअं कुर्बान पंहिंजी क़ौम तां थींदे, राणा प्रताप जीअं कुर्बान पंहिंजी क़ौम तां थींदे। न थींदे तूं कॾहिं कायर, न थींदे तूं कॾहिं कायर, न कमज़ोर तूं थींदे, न थींदे तूं कॾहिं कायर, न कमज़ोर तूं थींदे, ॾाहर वांगे बणिजी शेर, देश लाइ जान तूं ॾींदे, देश लाइ जान तूं ॾींदे। अरे असीं आहियूं सभई सिंधी, असीं आहियूं सभई सिंधी, पर सिंधियत किथे आहे? असीं आहियूं सभई सिंधी, पर सिंधियत किथे आहे? धारियो त रहियो दूर, सिंधीअ खे सिंधी थो खाए। माउ मम्मी बणी आहे, माउ मम्मी बणी आहे, पीउ डैडी थो सॾाए, माउ मम्मी बणी आहे, पीउ डैडी थो सॾाए। अड़े हर को सिंधी घर में बि अंग्रेज़ी थो ॻाल्हाए, हर को सिंधी घर में बि अंग्रेज़ी थो ॻाल्हाए। काॾे वियो अम्मा बाबो, काॾे वियो किको किकी, असांजी सिंधी ॿोली आहे अॼु अंग्रेज़ीअ में वञी लिकी, असांजी अंग्रेज़ीअ में वञी लिकी। अड़े असीं आहियूं सभई शेर, असीं आहियूं सभई शेर, कायर की न की आयो, कयो क़ौम जी शेवा, क़ौम जो शान वधायो, कयो क़ौम जी शेवा, क़ौम जो शान वधायो। अरे सिंधुड़ी त वई हथनि मां, सिंधुड़ी त वई हथनि मां, सिंधियत न विञायो, सिंधुड़ी त वई हथनि मां, सिंधियत न विञायो। सिंधी सभई गॾिजी सिंधियत खे बचायो, सिंधी सभई गॾिजी सिंधी ॿोलीअ खे बचायो, सिंधी सभई गॾिजी पंहिंजो पाण खे बचायो। मां चवंदुसि जे असांजी ॿोली बची वई त असां पंहिंजो पाण खे बचाए विधोसीं। असांजी आख़िरी पूंजी आहे, उनखे कंहिं बि सूरत में बचाइणो पवंदो, बचाइणो पवंदो। इन करे मुंहिंजे दिमाग़ में आयो त मां उनखे बचाइण जे लाइ को रस्तो ॻोल्हियां। गुज़िरियल साल असांजे UN वारनि मुतहद जमात वारनि डिक्लेयर कयो त सभु भाषाऊं गुम थींदी थियूं वञनि, उन करे 21 फरवरी मातृभाषा जो ॾींहुं करे मल्हायो वञे ऐं सॼे विश्व में उहो मल्हायो वियो। असां बि गुज़िरियल साल मल्हायोसीं ऐं हिन साल मूं सोचियो त मां उहो ॾींहुं कंहिं नए तरीक़े सां मल्हायां। मल्हाइण जो सवाल न आहे, पर मूं सोचियो त सिंधी ॿोली जेकॾहिं आहे उनखे बचाइण वारा आहिनि, जेकॾहिं तारण वारा आहिनि ते असांजा संत आहिनि, जेके दरवेश आहिनि। सचपच उन्हनि जे हथ सां असांजी सिंधी ॿोली बची सघे थी। जीअं मुसलमाननि जा पीर, मुसलमाननि जा मौलवी कोई बि फतवा कढंदा आहिनि त उहो मुसलमान समाज लाइ हिकु अलाह जो हुकुम थी वेंदो आहे, तहिड़ी तरह मां अॼु पंहिंजनि संतनि खे, पंहिंजे धर्म रक्षण खे, पंहिंजे सिंधी समाज जे रक्षण खे अर्ज़ु कंदुसि त अहिड़ो अॼु फरमान कढो जीअं सिंधी ॿोली बची वञे। बसि मुंहिंजी इहा अरदास आहे इन पंहिंजे संतनि खे, ऐं इन मक़सद सां मां पंहिंजे सिंधी संतनि खे, पंहिंजे सिंधू साधू समाज खे इकठो कयो आहे। ॿियो कोई मुंहिंजो मक़सदु कोन हो, भाई असांजी कीअं बि करे ॿोली बचायूं, बसि इहो मुंहिंजो मक़सदु आहे। भाउरो मां तव्हां सभिनी खे अर्ज़ु कंदुसि कीअं बि करे हिकु हिकु फुड़ी करे ऐं तलाउ में विझो त दाणो दाणो थी करे असां बची वेंदासीं। बसि हाणे ॿियो मां तव्हांखे छा ॿुधायां।